किलो में बरी मच तब मट दबाए पिने दे पदमन जो केड़ा मिसाल करे पेश या फिर छोटा हर इंसान न दे अखिण जो फिर तुकारो छोटा हर इंसान न दे अखिण जो फिर तुकारो सारे कुरान दे हरफन जो फिर तबियत मज़ो न आहे लेकिन हाफ़िज़ साहब जी मोहब्बत है जो हाफ़िज़ साहब असां सां इश्क़ वधीक आहे असां घणी नालो खणंदा हाफ़िज़ साहब जो इश्क़ असां खां वधीक ताज़ो हाफ़िज़ साहब बाबा साईं जे साम्हूं हिकिड़ी मनक़बत पढ़ी आहे जेका पहिरियां मोदी चई पर शायदि तव्हांजी इलाइक़े में फेसबुक ते सोशल मीडिया ते घणे विझी हुजे वो लखन जे तादाद माण्हू वेठी आहे तमामु लखन जे तादाद में ऐं तमामु बाबा साईं मस्जिद करीमन जो साईं जे मथां हिकिड़ो वॾो रंग लॻी वियो जो साईं जे साम्हूं उहा मनक़बत पढ़ी अथई पढ़ी ॿुधायां पर जो आवाज़ में एतिरो दम कोन्हे छो त काफ़ी ॾींहं खां मुंहिंजी तबियत में बिल्कुलु मज़ो न आहे लेकिन फरहान हुसैनी साईं जो तमामु ज़िद लॻो पियो पोइ उनजी हिकिड़े हाज़िरी लॻाई आहे अलाह तो हाज़िरी क़बूल थींदी हालांकि मूंखे पाण ई ॻाइण मज़ो न ईंदो आहे छो त मुंहिंजो उसूल मथे ॻाए सिलो सिलो ॻाइण मूंखे पाण ई मज़ो न ईंदो आहे मथे ॻाइण जो मज़ो ई कोन हूंदो आहे शेर खणे माण्हू आवाज़ करे पोइ सदा कंदो सही तरीक़े जो दीदार कंदासीं साईं खां दुआऊं कंदासीं बेड़ा ई पार थींदा सल्लल्लाहु अलैहि या रसूल